इते मांखे ॿुधाई त शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी क़त्ल केस गिरफ़्तार जवाबदार असगर लुंड एटीसी में पेश कयो वियो। केस जो जांच ऑफिसर सिराज लाशारी भी पेश थियो। जवाबदारनि जा बयान कलमबंद करणा आहिनि। मोहलत ॾिनी वञे। जांच ऑफिसर जो इहो चवण हो रुगो बयान रिकॉर्ड कंदा वतंदउ। हिन महल ताईं जांच किथे पहुती आहे। अदालत जांच ऑफिसर खां पुछाणो कयो। अदालत जवाबदार असगर लुंड जो जेल में बयान रिकॉर्ड करण जी इजाज़त ॾींदे ॿुधणी 1 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर माथिले में शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडानी क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार असगर लुंड एटीसी में पेश थियो। केस जो जांच ऑफिसर सिराज लाशारी भी पेश थियो। जवाबदारनि जा बयान कलमबंद करणा आहिनि। मोहलत ॾिनी वञे। जांच ऑफिसर जो इहो चवण हो रुगो बयान रिकॉर्ड कंदा वतंदउ। हिन महिल ताईं जांच किथे पहुती आहे। अदालत जांच ऑफिसर खां इहो पुछाणो कयो। अदालत जवाबदार असगर लुंड जो जेल में बयान रिकॉर्ड करण जी इजाज़त ॾींदे ॿुधणी 1 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ वसीफ़। जी लतीफ़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, शहीद नसरुल्ला गडानी कत्ल केस में जेका उनमें गिरफ़्तार आहे असगर लुंड के अॼु मीरपुर मातलो जी एटीसी जी कोर्ट में पेश कियो वियो ऐं उनमें जांच ऑफिसर जेको आहे सिराज लाशारी में पेश थियो। उन अदालत खे इस्तदा कई जवाबदार जा बयान कलमबंद करणा आहिनि, तंहिंजे करे असांखे मोहलत ॾिनी वञे। अदालत पुछाणो कयो त हिन महिल ताईं पुलिस छा कयो आहे। उन चयो त जाइ वारदात फरियादी जा कलम बंदि कया आहिनि ऐं जेको जवाबदार आहे असगर लुंड उन जा बयान जेके रिकॉर्ड करणा आहिनि इजाज़त ॾिनी वञे ऐं उन खां पोइ अदालत जेको आहे उनजी इस्तदा क़बूल कंदे बयान रिकॉर्ड करण जी इजाज़त ॾिनी आहे। उनखां 1 अगस्त ते जेको आहे ॿुधणी मुलतवी कई वई आहे। उनखां पोइ सिराज लाशारी आहे जेको जांच ऑफिसर उहो अॼु जेको एटीसी जी अदालत में पेश थियो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी लतीफ़ वसीर अपडेट करण लाइ।